जेके 15 साल का जेको मुसलसिल बंद है 15 साल का बंद हुअण जे करे उन्हनि जेको सो नऊं टीचर रखिया आहिनि जंहिंमें हिकिड़े ॾींहुं हो विडियो भराइण पाया जंहिंमें उन्हनि जेको सो वाज़े तौरु इहो चयो त असां जेको सो स्कूल ते कंप्रोमाइज़ कोन कंदासीं पर हुननि कई स्कूल ते कंप्रोमाइज़ जंहिंमें अहिड़ा मासूम बच्चा ऐं असांजो ॻोठु जीअं संगे जेको हार्ड एरिया में आहे जंहिंजे करे असां वटि न का तालीम आहे न को असां वटि जेको सो को शऊर आहे ऐं असांजी तालीम न हुअण जे करे असांजा जेको सो बच्चा पढ़ाई खां जेको सो बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि ऐं ॿारड़ी आहे अगरि पढ़ंदा न त पोइ कोॾार हणंदा कुआड़ी हणंदा जंहिंमें बच्चनि जो मुस्तक़बिल सुठो न आहे इन जे करे असीं मोहम्मद अली मलकानी साहिब खां मुतालबो कंदासीं मोहम्मद अली मलकानी साहिब इन टीचरनि खां पुछे इन टीचरनि खां जेको सो घुराए इन टीचरनि खां पुछे उहा ही छो जेको सो असांखे असांजी स्कूल जेको सो बंदि कई वई आहे हे हिकिड़े ॾींहुं आया ऐं विडियो भराए हलिया विया ऐं DO साहिबु शफ़ी मोहम्मद बारण साहिबु ऐं TO मोहम्मद उस्मान मेमन साहिबु ऐं गस्टार जेको सो ग़ुलाम कादर बाग़ी साहिबु जंहिंखां ई मुतालबो था कजूं महिरबानी करे असांजे ॻोठु जीअं संगत जी स्कूल खे खोलियो वञे हिन मासूम बच्चनि जो जेको सो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे मासूम बच्चनि जी जेको सो ज़िंदगी सां जेको सो सही न थी रहियो आहे इन जे करे महिरबानी करियो हिन ॻोठु जीअं संगत जी स्कूल ते नज़र करियो हिन ॻोठाणनि इहो ई एहतिजाज कयो त महिरबानी करे असांखे हिन स्कूल खोलाए ॾिनी वञे हे स्कूल खुलंदी त टीचर ईंदा जॾहिं टीचर ईंदा पढ़ाईंदा त स्कूल